हिकिड़ी कार एक्सीडेंट थी पियो, रोज़ाना नंढा वॾा एक्सीडेंट थी रहिया आहिनि। एतिरे टाइम त वठण त न खपे जेतिरो हिननि वरितो आहे भाऊ वारनि। कम यको ईअं सुस्त वांगुरु पियो हले, छा कयूं। बिल्कुल कोटड़ी शहर में सहूलतन के नाले ते शुरू कयल मेगा ड्रेनेज प्रोजेक्ट शहरन लाइ सहूलत बदिरां अज़ाब बणिजी वियो आहे। कम जेको आहे शहरन लाइ अहम रोड ट्रैफिक जा निज़ाम जेके सख़्त मुतासिर थी रहिया आहिनि, जॾहिं त वापारी सरगर्मियूं जेके आहिनि उहे पिणु मुतासिर थी रहियूं आहिनि। शहरनि ऐं वापारियुनि जो चवणु आहे त तरक़ियाती कम जेको आहे शफ़ाफ़ तरीक़े सां थियणु घुरिजे, पर मौजूदा सूरत हाल में खेनि सख़्त परेशानी खे मुंहुं ॾियणो पए थो। जेको सुस्त रफ़्तारी वारो कमु जेको आहे उहो सालनि खां हलंदड़ आहे, पर हिन वक़्त ताईं इंतज़ामिया पारां तारुक न वरितो वियो आहे। अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन शहर जे कुझु ई मुफ़ासिलनि अॻियां MPA MNA जी पिणु पर्सनल रहाइश आहे, पर उन्हनि बि जेको आहे सो हिन मामले ते जेको आहे सो तारुक न आहे वरितो। पाण वधीक तव्हांजे शहरनि ऐं तव्हांजे दुकानदारनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। कोटड़ी जो मेन रोड आहे, हिते हज़ारे गाॾियूं अचनि थियूं, हज़ारे वञनि थियूं, अलाए केतिरियूं फैमिलियूं अचनि थियूं। हाणे ॾिसो कीअं हुआ, अलाए केतिरनि ॾींहंनि खां वठी महीननि खां वठी कमु हले पियो, ऐं उन ॾींहुं बि हिकिड़ी कार एक्सीडेंट थी पियो, रोज़ाना नंढा वॾा एक्सीडेंट थी रहिया आहिनि। हिन जो सबबु छा आहे? हिन जो सबबु इहो ई आहे, बसि इहो सुस्त रफ़्तारी जेकी करनि था, हिन जी रोड जी जेको सुस्त कमु करनि था, इहो ई आहे। ॾिसो न, हाणे हीअ कोटड़ी जो मेन रोड आहे, हितां अलाए केतिरियूं फैमिलियूं अचनि वञनि थियूं। त महिरबानी करे असां हुकूमत खे अर्ज़ु था कयूं त हीअ जल्द से जल्द ठाराए वञे, त माण्हू माना जेकी फैमिली वारा जेके स्टूडेंट आहिनि, जेके पढ़ण लाइ वञनि था, जेके ड्यूटियुनि वारा दफ़्तरनि ते वञनि था सुबुह जे टाइम ते, त उहे कुझु आसानी सां अची ऐं वञी सघनि। हीअ त जेको ठहे पियो सिस्टम, हिन में एॾी लाॻति ऐं एॾी सुस्ती आहे जो असां वटि अल्फाज़ न आहिनि। एतिरे टाइम त वठण त न खपे जेतिरो हिननि वरितो आहे भाऊ वारनि। हीअ त एमरजेंसी वारो कमु आहे। ॾिसो तव्हां साम्हूं हींअर त स्कूल जी छुटी बि थियण वारी आहे। सो ख़ासि तौर ते फैमिलीज़ खे इलाही माना त तकलीफ़ आहे अचण में वञण में। सपोज़ कयो का एमरजेंसी में को पेशेंट अचे, हितां त एम्बुलेंस क्रॉस ई न कंदी। सो कोशिशि कयो ऐं हुकूमत खे अपील कंदासीं त वधि में वधि तरक़ियाती कमु जेको आहे जल्दी थी वञे। हिन जो कमु तेज़ी सां नथो हले, ॿ टे माण्हू वीचारा किरिया बि आहिनि, हिन में नाले में धक बि थिया आहिनि, उन्हनि खे अस्पताल पहुचायो आहे, पर कमु स्लो थो हले। साईं असांजो इहो अपील आहे त हिनखे करे जान छॾे। ॿ टे बाइकूं किरी आहिनि हिते, ऐं पंहिंजो असांजे कारोबारनि में वॾा मसइला थिया आहिनि। 4-5 साल करे रहिया हिननि कम खे, ऐं पंहिंजो ही कमु यको ईअं सुस्तनि वांगुरु पियो हले, छा कयूं। असां ग़रीब माण्हू वेठा आहियूं, ॾिसो था तव्हां अॻियां का गाॾी कोन थी अची सघे, हुतां रस्ता बंदि आहिनि, छा कयूं असां ग़रीब माण्हू। हवा हितां जे शहरनि ऐं वापारियुनि दुकानदारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। संदनि जो चवणो त हीअ ड्रेनेज जो सालनि खां कमु जेको हलंदड़ आहे, इहो मुकमल तौर ते कराए बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन दिलबर मीर सां गॾु बासत मलासन, वॉइस न्यूज़, जामशोर।